असल आशिकन जो असल आशिकन जो सिर न साढ़ण कम सवस सियां अगिरो संदो दोस्त दम ही हदावे चम पिक पिरिया जिया न पड़े ओला अॼु असां हज़रत सरदार अहमद शाह जिन जे जामशोरे में क़ाइमु कयल लतीफ़ जी यूनिवर्सिटी या लतीफ़ जे फ़िक्र वारी यूनिवर्सिटी, लतीफ़ जे अमून वारी यूनिवर्सिटी ऐं उन्हनि जे फ़िक्र वारी यूनिवर्सिटीअ जो सबक़ु दस्तूर मूजिबि सुर कल्याण में वरजायूं पिया ऐं सुर कल्याण जे दास्तान ॿिए में हज़रत शाह साहब जिन जे हर सुर हर दास्तान हर बैत जो हिकिड़ो निरालो रंग हूंदो आहे, हमेशह दस्तूर मूजिबि त हर्फ़ मां हिकायत हूंदी आहे, संदन हर्फ़ में हिकायत आहे। ऐं असां लाइ ख़ासि करे सिंध वासियुनि लाइ ऐं सिंध में रहण वारनि लाइ शाह साहब असांजे ॿोलीअ, असांजे कल्चर, असांजे रहणी कहणीअ खे तमामु क़दुर जी निगाह सां ॾिसे थो। ऐं पाण फ़रमाइनि था त संदन रिसाले में पंहिंजी सिंधी लैंग्वेज लाइ या सिंध जे रहण वारनि लाइ सिंधीअ में उन्हनि खे सम्झाइण लाइ अलाह जो पैगाम पहुचायो अथनि, जंहिं लाइ पाण सॼे रिसाले लाइ इहो दस्तूर रखियो अथनि त जेतो बैत भायां से आयतूं आहिनि या मतां बैत भाई ही आयतूं आहिनि। इहो शाह साहब जो फ़िक्र अलाह जे पैगाम लाइ इहो ई आहे जेको पाण ॾिनो अथनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ सुर आहिनि, जीअं 30 सुर शाह साहब जा आहिनि त हर सुर में पैगाम उहो ई आहे, पंहिंजे पीरीअ जो ज़िक्र आहे, महबूब जो ज़िक्र आहे, अलाह जो ज़िक्र आहे, अलाह वारनि जो ज़िक्र आहे, ख़ुदा जे ख़ल्क़ जो ज़िक्र आहे। त उन में हज़रत शाह साहब हिकिड़ो बैत ॿिए दास्तान में फ़रमायो आहे त जे मथे वटि मिड़नि त सभु कंहिं सद थिए, जे मथे वटि मिड़नि त सभु कंहिं सद थिए। यानी कि छा पिया फ़रमाइनि, छा था सम्झाइणु घुरनि, सम्झाइणु इहो पिया घुरनि त अबा मथो छा आहे, मथे वटि छा आहे ऐं मिड़नि छा आहे। मथो छा आहे, छो त सितम इहे इन्हनि जो ज़िक्र आहे, मथो वटि मिड़नि त इहो कहिड़ो शाह साहब इन्हनि शयुनि खे लफ़्ज़नि खे आणे ऐं छा थो वज़ाहत करे त अबा हिन राह में, इश्क जे राह में, महबत जे राह में जंहिंसां महबत रखे थो,
या रखणु घुरिजे। जीअं शाह साहिब जो फ़िक्रु आहे त सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अलाह से, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अलाह से। त पोइ शाह साहिबु पंहिंजे ख़ालिक रब रहीम करीम जो ज़िक्र अहिड़े अंदाज़ में थो करे जो जीअं आऊं तूं ॿियो टियो सभु उन फ़िक्र खे सही सम्झनि त अबा जे मथे वटि मिलनि, मथे वटि मिलनि कीअं, ही आहे मथो असांजो, ही मथो आहे। साईं थो चए जे मथो मथे ताईं, मथे वटि वटि माना ताईं, मथे वटि मिलनि। जेकॾहिं मथे ताईं इहा ॻाल्हि तय थिए, मथे ताईं, त सभु कंहिं सद थिए। असुल में मथो छा आहे? सिर आहे, सिर आहे। शाह साईं थो चवे त जंहिं महबूब जो आऊं ज़िक्र थो कयां, जंहिं हस्तीअ जो ज़िक्र थो कयां, उन लाइ ही तुंहिंजो सिर एॾी वॾी ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तूं इहो सम्झी त महबूब लाइ सिर ॾियण लाइ आऊं तयारु आहियां, त पोइ पक सम्झ त इहो सिर ॾियण बि एॾी वॾी ॻाल्हि कान्हे। जीअं हज़रत सरदार अहमद शाह फरमायो आहे त तो लाइ पिरी प्यारा अखिड़ियुनि रुनूं त छा आहे, 100 सिर हुजनि ॾियां मां हिकिड़ो ॾिनुमि त छा आहे। यानी कि शाह साईं बि उन ज़िक्र खे पियो खणे त बा जे तो मथो ॾिनो, सिर मथो माना सिर, कापार आहे, कापार कपजे थो मिसाल। त जेकॾहिं मथे वटि मिलनि, चई हुते जेको महबूब जो जेको अंदाज़ आहे, महबूब जो जेको हैसियत आहे, मक़ाम आहे, उनजो जेको जलवो आहे, उहो तुंहिंजे सिर ॾियण सां को एॾो तय कोन्हे थींदो त तो सिर ॾिनो त बंद इहो तय थी वियो न। जे मथे वटि मिलनि त सभु कंहिं सद थिए। जे सिर ॾियण ताईं ॻाल्हि हुजे, सिर ॾियण ताईं ॻाल्हि हुजे त पोइ सभु कंहिं सद थिए। यानी पोइ सभु इहो ख़्वाहिश कनि। जे सिर ॾियण ताईं ॻाल्हि हुजे, जे मथे वटि मिलनि, जे मथे ताईं मूंखे मिली वञनि, मिलनि माना मूंखे मिलनि, मथे वटि मथे ताईं जेकॾहिं मूंखे मिलनि त सभु कंहिं सद थिए। पोइ त राॼ अची लाइन ॿधी बीही रहंदा त आऊं बि ॾियां थो, आऊं बि ॾियां थो, आऊं बि ॾियां थो। पर शाह साहिब थो चवे त जंहिं हस्तीअ जो आऊं ज़िक्र थो कयां, जंहिं महबूब जो आऊं ज़िक्र थो कयां, इहो मथे ताईं ॾियण ताईं कोन था मिलनि। मथे वटि मिलनि त सभु कंहिं सद थिए। मथे ताईं जे मूंखे मिली वञनि त सभु कंहिं सद थिए। सिर ॾिने, अची वई ॻाल्हि खुली वई हाणे। जे सिर ॾिने सट जुड़े, सिर ॾिने सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि। को लेखो ई कोन्हे, को ॻाणेटो ई कोन्हे। मथे वटि मिलनि सभु कंहिं सद थिए। जे सिर ॾिने सट जुड़े, सट माना सौदो ठही पए। सिर ॾिने जे सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि। तूं ॻणणु ॻाणेटो ई न रहंदो, या तुंहिंजे सम्झ में न ईंदो त पोइ हीअ लाइनूं सभु कीअं भरिजी वयूं। मिसाल जे सिर ॾिने अबा सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि। पोइ साईं, पोइ भला जे ईअं न आहे त पोइ कीअं मिलंदा, कॾहिं मिलंदा? त उन में था चवनि त लिधा ते लभनि। माना हू ॿई ॻाल्हियूं भलियूं, तुंहिंजा सोन पर मूंखे रोक खपनि, तुंहिंजा सोन पर मूंखे रोक खपनि। अबा ॻुझार त अबा हवा लॻी आहे पर अञा अॻिते आहे, अञा अॻिते आहे। मिसाल जीअं शाह साहिब जो फ़िक्रु जीअं हिते पिया ॾिसो सुर कल्याण में, त अहिड़े ई नमूने सां शाह साहिब जो फ़िक्रु ॿियनि सुरनि में बि तव्हांखे ईअं मिलंदो। वाहुड़ वहन नवां, वरी सुर सुणी, वाहुड़ वहन नवां पर अञा वह अॻे थियो, बराबरि वहन पिया।
वाहुड़ वहन नवा माना इहो दरिया इश्क जो वहे पियो वाहुड़ वहन अॻियां पर शाह साहब चयो त अञा वह अॻे थिए इहो इते कोन्हे जेको तूं ॿुधी पियो वहे पियो वह अञा अॻिते आहे वह माना हुनजी तिख अञा अॻिते आहे सीर अॻिते आहे त ईअं शाह साहब हिते थो चवे त तूं तुंहिंजे इश्क में मोहबत में तूं थो सिर ॾियण जी ॻाल्हि करी न पुट वेह हिते ॻाल्हि इन खां अॻिते अथई जे मथे वटि मिलनि त अबा सभु कंहिं सद थिए ऐं सिर ॾिने सट जुड़े त आशिक ईअं अचनि साईं पोइ बाक़ी किथे इहा ॻाल्हि आहे चऊं भा लिधा ते लभनि लिधा ते लभनि मुल महांगा सुपरी जे मथे वटि मिलनि त सभु कहीं सद थिए सिर ॾिने सट जुड़े त आशिक ईअं अचनि हो ला माना तूं का बि क़ीमत ते हू इहो माप में न ईंदा तूं 1000 सिर ॾीं 100 सिर ॾीं लख सिर ॾीं हिकिड़ो सिर ॾीं इन्हनि जो मिलणु तुंहिंजे यानी कथण न आहे मुल महांगा सुपरी मुल महांगा माना उनजी क़ीमत कान्हे क़ीमत हुजे त हिकिड़ो सिर 2 सिर 5 सिर 10 सिर हिते त 100 सिर न आगुरे संदो दोस्तां तम जीअं मथे ॿिए बैत में अची वियो त असुल आशिकनि जो सिर न सांढण कमु 100 सिसियां अॻिते 100 सिसियां अॻिते संदो दोस्तां दम संदो दोस्त दम हीउ हॾो ऐं चम पिक पिरियां जे न पड़े हीउ हॾो चम तूं त वधि में वधि एसि ताणी ईंदे न सिर ते चई भाई हिते इहो हिसाबु हिते कोन्हे हिते छा आहे लिधा ते लभनि मथे वटि विढ़नि सभु कंहिं सद ते जे सिर ॾिने सट जुड़े आशिक ईअं अचनि साईं पोइ बाक़ी किथे ॻाल्हि आई आहे कीअं था मिलनि चई मिलनि कीअं था चऊं लिधा ते लभनि मुल महांगा सुपरी लिधा छा आहे नसीब नसीब लिधा अथव नसीब नसीबनि सां तोखे मिलंदा भागनि सां तोखे मिलंदा इहे तुंहिंजे वस खां मथे आहिनि तुंहिंजे माप खां मथे आहिनि तुंहिंजो को नसीब खुले जीअं मुंहिंजे सरदार अहमद शाह जो आहे अहिड़ो नसीब कंहिंजो नसीब हुजे ॿुधो हाणे सरदार अहमद शाह अहिड़ो नसीब कंहिंजो नसीब हुजे जंहिंखे यार सॼण क़रीब हुजे अहिड़ो नसीब कंहिंजो पोइ कॾहिं कॾहिं सरदार अहमद शाह पंहिंजे कचहरीअ में जॾहिं ॻाल्हि कंदा हुआ महबूबनि जी सरदारनि जी आशिकनि जी कामिलनि जी जॾहिं ज़िक्र छेड़ींदा हुआ त फरमाईंदा हुआ त अलाह सॾे पियो माण्हुनि खे पाण ॾे अलाह सॾे पियो वला यदू दाल सलाम अलाह जोगी जग छॾे पुरज पूरब पार ॾे जोगी जग छॾे पुरज पूरब पार ॾे वला यदू दाल सलाम थो साहिब सभिनी सॾे सभिनी खे सॾा पर शाह साहब लतीफ़ साईं फरमायो त अफ़सोस हाय हिन हॾे जोगी जग छॾे पुरज पूरब पार ॾे वला यदू दार सलाम तो साहिब सभिनी सॾे पर तोखे छा थियो कहिड़ो तोसां ऋण थियो अफ़सोस बाबा सरदार वेही चवंदा हाय नसीब जॾहिं ॾिसंदा त उनजे सॾ जो मोट नथी मिले
जवाबु नथो मिले त इन्हे नुक़्ते खे वठंदा त हाणे अॻिते आउं छा चवां, छो नथो अचे, छो नथो क़बूल करे, छो नथो सम्झे, छो नथो सुणे, बसि पोइ उन जाइ ते ॿियो कुझु वधीक न चवंदा, हाय नसीब, अबा नसीब, अबा नसीब। तॾहिं ख़बर पई त हीउ जेको जेकॾहिं आउं नथो पहुचां, नथो क़बूलियां, नथो सॾु सुणां, त उन्हनि वटि पोइ ॿियो को बि कोन्हे, बसि चऊं त हाय नसीब आहे, पोइ न लिधा ते लभनि, चई तोखे हूअं न मिलंदा, बसि तुंहिंजा के भाग थियनि, तुंहिंजा नसीब थियनि जो तूं उन्हनि सां मिली या हू तोखे मिली वञे। ऐं बाक़ी यादि रख त इहे मुल महांगा सुपरी, मुल महांगा सुपरी, पर मुल महांगा सुपरी त छा, शाह साहब वेही तोर कई, माप कई त सुपरनि जो त सॼे जी त ॻाल्हि छॾ, उन्हनि जे कतरे जी बि तोखे थो ॿुधायां त मुल महांगो कतरो। मुल महांगो कतरो, मुल महांगो कतरो, सिकण शहादत असां इबादत, नज़र नाज़ पिरीअ जो होला, दरिया छा, सॼो छा, मुल महांगो कतरो, कमाल आहे। जे तूं इहो जेको कतरे जी बि जेका माप आहे उहा तुंहिंजे कथण खां मथे आहे, उन्हनि जो कतरो बि त मुल में कोन ईंदो, सॼो त कोन ईंदो, पर कतरो बि मुल में न ईंदो, हू उन्हनि जो मुल महांगो कतरो। सुभान अल्लाह। शाह साहब अॻियां असांखे हिकिड़ी अहिड़ी नई सूखड़ी अलाह जो कलाम पियो ॿुधाए त अबा ख़बर अथई त अलाह जे राह में सिर ॾिबो आहे, पर हज़रत शाह साहब असांखे हिन बैत में ॾाढो ॾाढो आसान नुक़्तो ॾेई असांखे पंहिंजे महबूब जी शहादत जी मंज़िल माणाए थो। शहादत जी मंज़िल मूंखे घर वेठे पियो ॾे, तोखे घर वेठे पियो ॾे, त अबा भला शहादत ला महल कोन्हे, मौक़ियो कोन्हे, तूं शहीद नथो थी। सुभान अल्लाह। त पोइ ॿुध, जेके शहीद थिया उन्हनि जी त इज़त मर्तबतो ॿुधी न, हाणे तूं इन डिग्रीअ खां महरूम छो थी? अलाह जी लाइ इम्तिहान सभिनी लाइ आहे। जेकॾहिं कल्ह वारनि लाइ जिहाद जी राह बणी, गाज़ी थियो या शहीद थियो, त लतीफ़ साईं चयो त अॼु बि तोखे आऊं गाज़ी थो डिग्री ॾियां या शहादत जी डिग्री अॼु बि तोखे थो ॾियां। ॿुध, उन्हनि जो मुल महांगो कतिरो, पर तोखे अॼु बि इहा शइ हासिल थी सघंदी, अॼु बि, जो उन्हनि जो सिकण शहादत जो दर्जो आहे। सिकण इहे कमाल थी वियो न, यानी डिग्रीअ खे रुगो ओस्ताणी न रखियऊं त उहा डिग्री बसि जेके हीअं कुसनि, चऊं न कुर्ब में कुसी पर अॼु बि शहीद आई, कुर्ब में कुसी पर शहीद बणी। मुल महांगो कतिरो, उन्हनि जो सिकण शहादत, इहा असां इबादत, इहा इबादत, इहा का मामूली शइ न आहे जो इबादत में शहादत में
सिक पई कराए, शहादत में मोहब्बत पई कराए, शहादत में इबादत पई कराए। क्यों इहा जेका उन्हनि जी सिक आहे, उन्हनि पिरियनि जी महबूबनि जी जिन लाइ ख़ुदा या ख़ुदा जे रसूल जो ज़िक्र आहे, इन्हनि लाइ जेकॾहिं तूं उन्हनि जी महबत रखी थो, उन्हनि जी सिक रखी थो, उन्हनि सां नीह करी थो, जीअं हज़रत सरदार अहमद शाह चयो, लाए लऊं लतीफ़ सी जिन कई पिर्त पचार, उन्हनि वटि अहमद शाह अखर हिक मां आया हर्फ़ हज़ार, पोइ माना मतिलबु साॻियो कोन्हे रस्तो धार, बैत बैत जी सार जंहिंमें तफ़ात न रहंदो तिर जेतिरो। हज़रत सरदार अहमद शाह बि चई त पोइ तूं ॿियो कुझु आहे ई कोन, जेकॾहिं पिर्त रखी थो, लऊं रखी थो, नीह रखी थो, पर इहो जेको सिकण किथां अचे? असुल वरी हाणे तो सुवाल थिए त इहो सिक मूं में कीअं पैदा थिए? इहो ठीकु आहे, सिक त आहे, पर इहो मुंहिंजो नसीब त कोन्हे, ही त लिधा ते लभनि। त दरअसल इहो सिकण जेको शहादत पे शाह साहब फरमाए, इहो बि शाह साहब चए थो हाय नसीब, को नसीब खुले थो जो अहिड़ो नसीब कंहिंजो नसीब हुजे जो यार सॼण करीब हुजे। त इहा पैदा लऊं कीअं थींदी, किथां थींदी, इन जो गस कहिड़ो, ॾस कहिड़ो, रस्तो कहिड़ो, माप कहिड़ी, उन लाइ शाह साहब जी हीअ वाई जेका आहे इहा थी चए त पैदा ई हितां थींदी। हो मधु पीअंदे मूं लाइ, मधु पीअंदे मूं अलाइ, साजन सही सुञातो, आमद पीअंदे मूं अलाइ, साजन सही सुञातो, मधु पीअंदे मूं। ओ पी पियाला इश्क जो म्यां मियां, ओ मियां पी पियाला इश्क जो म्यां, सबकी समझो सुन अल्लाह, सबकी समझो सुन साजन सही सुञातो, आमद पीअंदे मूं। सो शाह साहब ॿुधायो त इहो जेको मद आहे, इहो उहो इहो प्यालो कहिड़ो आहे? इश्क जो प्यालो आहे। इहो इहो पीअंदे त सम्झ त तो में पैदा थींदी। उन्हनि जे सिकण जो बुनियाद आहे तो में नशो थिए, रुगो नशो ज़ाहिरी ॾे मतां तूं सम्झी त इन जो पियो शाह साहब दावत ॾे। शाह साहब नीह जे नशे जी ॻाल्हि थो करे, नशा ॿिया बि आहिनि पर शाह साहब नीह जे नशे जो ज़िक्र थो करे। हज़रत सरदार अहमद शाह बि नीह जे नशे जी ॻाल्हि थो करे। जीअं शाह साहब थो फरमाए त मद पीअंदे मूं कॾहिं सुञातो पिरी, साजन कॾहिं सुञातुम जॾहिं मूं में नीह जो नशो आयो ऐं उन जो कैफ़ चढ़ियो।
पिरिया संदे पारजी पिरिया संदे पिरिया सदे पारजी पिरिया संदे पारजी म्यां अंदर आग अथूं अंदर आग अथूं ओ मियां साजन सही सुञातो मधु पिया दे मूं ओ मधु पिया दे मूं साजन सही सुञातो मधु पिया दे मूं। सुभान अल्लाह। शाह साहब दुआ घुरी आहे, कमाल आहे शाह साहब जो। कहिड़ी दुआ घुरी अथसि त कैफ़ धारा को कैफ़ धारा को छल जिए कोम जहान हथां जादम ये अचे नशो किथां हीअं वारो हथां जादम जखरे वटीअ विच मपोए। जादम शाह साहब जे नज़र में इहो आहे जो काइनात जो जादम आहे। शाह साहब उन जादम जो ज़िक्र थो करे त हथां जादम उन खां प्यालो पी नीह जो अहिड़े खैरे जे हथां न हथां जादम जखरे। इन खां मथे अञा शाह साहब ताईं खोले ॿुधाए छा ॿुधाए। हथां जादम जखरे वटीअ विच मपोए पी पी सो पुर थियो। वाह 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 जो ॿियो मिसाल अहिड़ो था पियूं। हथां जादम जखरे अबा वटीअ विच मपोए पी पी सो पुर थियो जो हातम पासे होए। वटीअ विच मपोए पी पी सो पुर थियो जो हातम पासे होए। कैफ़ धारा को छल जिए कुम जहान। इहो आहे जीअं हज़रत सरदार फरमायो त नशो नीह संदो ऐं आणिया किथां। भले नशो नीह संदो ऐं आणिया किथां। मज़ो पोइ मज़ो मोहबत वारो माणिया किथां। नशो नीह संदो ऐं आणिया किथां। मज़ो मोहबत वारो ऐं माणिया किथां। जंहिंमां ख़्याल खुलनि सो खानो ख़ाली आहे। जंहिंमां ख़्याल खुलनि सो खानो ख़ाली आहे। अणी अखियुनि वारी न आली आहे। जॾहिं पैदा थींदो त अणी त आली थींदी न। जंहिंमां ख़्याल खुलनि सो खानो हाय ख़ाली आहे। अणी अखियुनि वारी न आली आहे। रहियो होश न बाक़ी जोश जलाली आहे। रहियो होश न हाय ही जोश जलाली आहे। वेड़ी वहदत वारी वाणिया किथां। नशो नीह संदो ऐं वाणिया किथां। वञे पाण नथो पूॼा पाण पंहिंजो। वञे पाण नथो पूॼा पाण पंहिंजो। सिका जंहिंखे आऊं सो साण पंहिंजो। अथई आॾो पाण ॼाण पंहिंजो। अथई आॾो पाण तूं ॼाण पंहिंजो। ही छंड छाण करे ऐं छाणिया किथां। मज़ो मोहबत वारो माणिया किथां। नशो नीह संदो आणिया किथां। ओ जाॻो अखिड़ियुनि खे अहमद शाह ॾिजे।
नशो था वठाइंसि। ओ जागो अखिड़ियुनि खे अहमद शाह ॾिजे, पाए झाती कंहिंसां प्यार कजे। ईअं न थींदो। ओ जागो अखिड़ियुनि खे अहमद शाह ॾिजे, पाए झाती कंहिंसां प्यार कजे। नाज़ो नातो नाज़ुक नींहुं निभाए निजे, नातो नाज़ुक नींहुं निभाए निजे। तंदूं तलबन वारियूं आऊं ताणियां किथां, साकी सुर्क सॾे का अहिड़ी प्यार, साकी सुर्क सॾे का अहिड़ी प्यार। नशा ने ही चढ़न तूं मूं ॾे निहार, साकी सुर्क सॾे, साकी सुर्क सॾे का अहिड़ी प्यार। नशा ने ही चढ़न तूं मूं ॾे निहार। हट कलालनि जे, जिन जो इहो धंधो आहे, हट हुनजे हट हट ते, हट कलालनि जे चुरूं रोज़ कढनि। हट कलालनि जे, शाह साहब लतीफ़ साईं बि कलालनि जो ज़िक्र कयो आहे पंहिंजे कल्याण में। हट कलालनि जे चुरूं रोज़ कढनि, खूब कैफ़ ककोह नवां नित चढ़नि। हट कलालनि जे चुरूं रोज़ कढनि, खूब कैफ़ ककोह नवां नित चढ़नि। तुंहिंजा आशिक था तुंहिंजो हमद पढ़नि, तुंहिंजा आशिक था तुंहिंजो हमद पढ़नि। दरां तिन खे तूं न ख़ाली वार, साकी सुर्ख सॾे का अहिड़ी प्यार। नशा ने ही चढ़नि तूं मूं ॾे निहार। तुंहिंजे मैखाने जी आ मंद मिठी, मद पीअंदे मूं, तुंहिंजे मैखाने जी आ मंद मिठी। चखी जंहिं बि इहा हिकु भेरो ॾिठी, तुंहिंजे मैखाने जी आ मद मिठी। चखी जंहिं बि इहा हिकु भेरो ॾिठी। लज़त लंतरानी तंहिंखे रठी, ओ हज़रत मूसा वारी। लज़त लंतरानी जेका तूर ते थी, लज़त लंतरानी तंहिंखे रठी। कंहिंखे रठी? चखी जंहिं बि इहा हिकु भेरो ॾिठी। लज़त लंतरानी तंहिंखे रठी। घुरंदो उहो, घुरंदो पैमाने ते पैमानू वार। साकी सुर्ख सॾे अहिड़ी प्यार। तुंहिंजूं बठियूं अहमद शाह दाइम ॿरनि, तुंहिंजूं बठियूं अहमद शाह दाइम ॿरनि। उञा प्यासा अचो तोखां आब घुरनि। आया अॾीअ ते न भञ हेर हिरियनि, आया अॾीअ ते न भञ हेर हिरियनि। सखी साहिल सभु थियनि सरशार, सखी साहिल सभु थियनि सरशार। साकी सुर्ख सॾे का मूंखे प्यार। नशा ने ही चढ़नि तूं मूं ॾे निहार। इहो आहे कैफ़ ककोह मद जो तूं झाती पाए। प्यार कर कंहिंसां थो करीं सम्झी कर। जेको कंहिंसां कर कंहिंखां घुर हथां जादम खां घुर, हथां जादम जकरे। वटीअ विच म पोइ पी पी सो पुर थियो, जो हातम पासे हो कैफ़ धारा कोय छल जी न जहान। बसि इहा दुआ बि थी वई ऐं बद दुआ बि थी वई। इन खां त ॿुॾी वञी मरी वञी, जो इहो नथो सुर्ख पी। माना इहा बदुआ बि थी वई। कैफ़ धारा को छल जहान, इन खां मरी वञी ॿुॾी वञी मर। इन माना इहा जे इहा नथो वठी त बसि पोइ तॾहिं लतीफ़ साईं चयो त पी प्यालो इश्क जो सभु कीअं सम्झोसि।
जीअण ना है जग में अल्लाह, जीअण ना है जग में अल्लाह म्या ॾींहं मिड़ो ई ॾींहं मिड़ो ई वला साजन सही सुञातो मधु पीअंदे मूं अल्लाह। ओ अल्लाह अद लतीफ़ चवे म्या अल्लाह 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 ओ वला अल्लाह 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 अद लतीफ़ चवे म्या अल्लाह अद लतीफ़ चवे म्या आही तू ही तू 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 आही तू ही तू मियां साजन सही सुञातो मधु पीअंदे मूं मधु पीअंदे मूं मधु पीअंदे मूं मधु पीअंदे मूं अल्लाह साजन सही सुञातो मधु पीअंदे मूं मोहब्बत मींह अचन ॿई ओचिता अहमद शाह इश्क बादशाह रात न ॾिसे ॾींहं नांग बि जिथे नेरा न वञनि निपजे उते नींह इहो इहो शौक़ वारनि जो शींहं कीन झलींदो कॾहिं। त इहे शयूं ख़बर पई असांखे कामिलनि वटां सालकनि वटां लतीफ़ लाल वटां कलंदर वटां सदर वटां हर उन साकी सरदार वटां ख़बर पई त इश्क जो प्यालो पी मोहब्बत जो प्यालो पी नींहं जो नशो कर मिसाल जेको तोखे सभु कुझु ॾेखारींदो भला इहा त तय थी न मधु पीअंदे मूं साजन सही सुञातो मधु खां सवा माना तय थी वई त मधु पीअंदे मूं न हाणे तूं जेकॾहिं इहो ॻाल्हि सही थी त पोइ तस्लीम कर त मूं पीतो आहे या न पीतो आहे। हा तस्लीम कर त मूं न पीतो आहे या पीतो थिए त ॻाल्हि कर मिसाल न पीतो थिए त पीउ बाक़ी इहो क्लियर कजां त साजन कोन सुञापंदो शर्त आहे न मधु पीअंदे मूं इहो आहे असांजो सरदार अमन शाह इहो आहे असांजो सरदार लतीफ़ इहे आहिनि जंहिंजी पर आख़िर में त बसि इहो ई चवंदुसि त बाबा सरदार पंहिंजो ज़िक्र करे पोइ रुगो जेकॾहिं का ॻाल्हि ॾिसंदा मोट नथी मिले न मूं बि ॾिठो सरदार खे ॾिठो त जॾहिं मोट नथी मिले पोइ बसि ॿियो कुझु हाणे कोन चयूं त हीअं या हीअं चऊं पिया हाय नसीब हाय नसीब बस 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 सो अदा आउं बि इहो ई चवंदुसि हाय नसीब हाय नसीब हाय नसीब।